सुनो नाज़रीन, प्रोग्राम जवाब खपे संगत मां है इम्तियाज़ मीर, चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी तो मिठी जे अंदर चयो आहे त महंगाई लीग नून लीग खे करार ॾिनो आहे त महंगाई लीग आहे। जीअं PTI इमरान ख़ान जीअं सिलेक्ट थी आयो और उन जी नकल करे थी नून लीग, हिकु दफ़ो वरी मुल्क जे अंदरि तासुर आहे त का सेटिंग थी आहे, इन जे तहत नवाज़ शरीफ़ जीअं त अॻिते वधियो आहे ऐं मुल्क जे अंदरि आहे इलेक्शन, फ्री एंड फेयर इलेक्शन थिए। पीपल्स पार्टी जी क़यादत हमेशह चयो आहे त फ्री एंड फेयर इलेक्शन थिए ऐं मुल्क जे अंदरि मैशियत, सियासत, महांगाई, बेरोज़गारी, बयानियो कहिड़ो हूंदो जॾहिं असां इलेक्शन में वञूं था। बयानियो पीपल्स पार्टी अवामी सियासी जमात आहे, मज़दूरनि जी जमात आहे, उनजो बयानियो हूंदो महांगाई, महांगाई ते सियासत थींदी। सिंध जे अंदरि PTI त आहे ई कोन, मर्कज़ में बि कोन्हे, GDA, MQM, नून लीग, JUI, F मिली करे पीपल्स पार्टी सां इलेक्शन लड़दा। मूंखे ज्वाइन किया सीनियर रहनुमा, सीनियर सियासतदान, MNA रही चुका आहिनि, एडवाइज़र टू CM सिंध रही चुका आहिनि, मोहतरम जनाब नवाब अली वसाण मूंसां गॾु आहिनि। साईं तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम। वालेकुम सलाम। सर, इलेक्शन जो मौसम आहे, इलेक्शन जी तरफ़ वञूं था, इतिहाद ठहनि था। चेयरमैन साहब चयो त महंगाई लीग आहे नून लीग जी तरफ़ ऐं PTI खे नकल थी करे इक़्तिदार में अचण जे लाइ, पर ईअं न थींदो, छा चओ था? ॾिसो, पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह जेको सियासत कई अवामी कई आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जहिड़ी सियासत मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु कोई कोन पियो करे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जॾहिं तव्हांखे यादि हूंदो जॾहिं नून लीग जी हुकूमत ई PTI धरणो हयो त इस्लामाबाद में जेको पार्लियामेंट ते डी चौक ते, त उन में ॾिसो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अहम रोल हो। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी चाहे पई त जमहूरियत आहे त मुल्क आहे, जमहूरियत न आहे त मुल्क न आहे, ऐं जमहूरियत खे मज़बूत कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻिते वधी ऐं उहा सपोर्ट असां नून लीग खे कयोसीं। सपोर्ट छा, पार्लियामेंट खे सपोर्ट कयोसीं, जेको 73 जे आइन तहत असीं उनखे सपोर्ट कयोसीं। तो ओढ़े नमूने सां ॾिसो, हिन मुल्क में जेकी सियासत आहे, मां त चवां थो सियासत हिन मुल्क में जेकॾहिं करे त आसिफ अली ज़रदारी साहब करे, जेको सियासत जो बादशाह आहे, दुश्मन बि मञनि था। उन खां पोइ बिलावल भुट्टो जी सियासत हिकिड़ो अवाम अॼु बि उन सां प्यारु करे थो, चाहे कहिड़ो सूबे में वञे या काथे बि वञे तो प्यारु करे थो। बाक़ी जेके ॾिसो, हेॾी वॾी जेकी ब्लेंडर करणु वञनि पिया, जेको हिकिड़े खे आज़माए 3 दफ़ा आज़माए वरी बि अची उनखे अची लाथो अथनि। हिते मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं लाहिन आहे त बिलावल भुट्टो साहब जहिड़ो को लीडर कोन हुयो ऐं उहो ई हिन सां मुक़ाबिलो करे सघे पियो। PTI जो हेॾो जेको आहे सो 9 मई खां पोइ जेको PTI ते ज़वाल आयो, PTI हुननि जा पंहिंजा करतूत आहे, हुननि जी पंहिंजी मिसकमेंटमेंट हुई, जेको पाकिस्तान जे ख़िलाफ़ु, आर्मी जे ख़िलाफ़ु, काइज़ आज़म जी हेॾी उनजे घर जे जेको जलाओ घेराव जेको थियो, इहो तमामु हिकिड़ो ख़तरनाक हुयो। ऐं हिननि हिकिड़ो चैलेंज कयो, इहो दुश्मन बि न करे, कोई अहिड़ो न करे जेको हिननि करे ॾेखारियो ऐं साबित करे ॾेखारियो। उनजे करे उहे माण्हू अॼु तकलीफ़ में आहिनि, जेल में आहिनि ऐं मुसीबत में आहिनि, ऐं जेल में वेही बि को ख़ुशि कोन्हनि, रोअनि पिया। ऐं ॾिसो, इहो ई जेल आसिफ अली ज़रदारी साहब 12 साल काटियो ऐं जंहिंखे हाणे जेको हीअ आयो आहे, जेको जंहिंखे मिंथ मेड़ करे वठी आया आहिनि, उहो ई ॾिसो त जेल हिते बर्दाश्त करण जे बजाए 15 ॾींहं हलियो थो वञी लंडन वञे थो या ॿियनि मुल्कनि में वञे थो, ऐं हिते पंहिंजे मुल्क खे हू पंहिंजो मुल्क नथा सम्झनि। इलेक्शन अचे थी, अहिड़नि माण्हुनि खे लाथो थो वञे जेको मुल्क लाइ फ़ाइदेमंद न आहिनि। जीअं कोई फ़सुलु सुठो हुजे, ही उन लाइ न आहिनि, ही भली केतिरो बि कनि, पर मुंहिंजे ख़्याल में जेकी हिन वक़्तु जेकी पाकिस्तान पीपल्स पार्टी अक्सर सां ईंदी, सिंध में त को मुक़ाबिलो ई कोन्हे। केतिरा मुक़ाबिला, चाहे केरु बि हुजे, GDA हुजे, मुंहिंजे ख़्याल में GDA जो त वजूद ई कोन्हे, जमियत हुजे, मौलाना हुजे, या ॿियो कोई बि नून लीग हुजे, उन्हनि जो त सिंध में वजूद ई कोन्हे। सो कोई बि पाकिस्तान पीपल्स पार्टी सां मुंहिंजे ख़्याल में सिंध में त को मुक़ाबिलो ई कोन्हे। भली कंहिंखे MQM हुजे उनखे वठी अचनि या ॿियनि खे वठी अचनि, कंहिं सां इतिहाद कनि, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी में जेको आहे इन इतिहाद सां वॾो जेको आहे सो फ़ाइदो पहुचंदो। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी चवंदी, ॾिसो न, मां थोरी देरि पहिरीं सोशल मीडिया ते ॾिसां पियो त जेको आहे सो न MQM जो वोट आहे पंजाब में, न नून लीग जो वोट आहे हिते कराचीअ में। तो उनखे मूंखे सम्झ में न आयो त हिननि जो इतिहाद कहिड़ी शइ ते आहे ऐं कहिड़ो छा आहे, त हिते नून लीग जो या ॿियनि जो कोई वजूद ई कोन्हे।
सो इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आहे सो तमामु वॾी अक्सियत सां ई बिलावल भुट्टो जंहिंजो लीडर हुजे ऐं शफ़क़त हुजे आसिफ अली ज़रदारी साहिब जी, मुंहिंजे ख़्याल में उनजो कोई मट ई कोन्हे। नवाब साहब, तव्हांखे पाण ख़बर आहे त जॾहिं बि हुकूमतूं ठाहियूं वयूं आहिनि, वोट सां न आयूं आहिनि, कंहिं सपोर्ट सां आहियूं, कंहिं कुवत उन्हनि खे इक़्तिदार में आंदो आहे, उहे हलियूं त न आहिनि। उन सां त अवाम जो बि नुक़सानु आहे, मुल्क जो बि, पार्लियामेंट बि कमज़ोर थिए थी। PTI वॾो दलील आहे तव्हांजे साम्हूं। जेकॾहिं मियां साहब अचे थो उन ई सपोर्ट सां, त हुकूमत कीअं हलंदी? इन ते मथां त अवाम जो एतमाद ई कोन हूंदो। सर उहो ई आहे न, तव्हांखे यादि हूंदो त हिकिड़ो दफ़ो आसिफ अली ज़रदारी साहिब 5 साल पूरा कया, बाक़ी त कंहिं कया ई कोन न। त उन में इन जो इहो आहे त हुनखे सियासत करणु अचे थी ऐं उहो सियासत जो सम्झे थो। त हीअ लीडर हिननि खे ख़बर कोन्हे त सियासत छा थींदी आहे। त मुंहिंजे ख़्याल में अञा खोड़ अहिड़ा इशू ईंदा, खोड़ सारा प्रॉब्लम थींदा जेको उन्हनि लाइ प्रॉब्लम कंदा, उन्हनि लाइ जेके आणण वारा ऐं जेके उन्हनि जे चवण ते हलनि था। त इहो ॾाढो ॾुखियो थींदो। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह आवाम जी सियासत कई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह ग्रास रूट ते वई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह हारी मज़दूर जी इज़त कराई आहे। हिते को अहिड़ो को लीडर कोन्हे। हाणे जीअं मिसलन असां असेंबली में हूंदासीं, क़ौमी असेंबलीअ में, चाहे नवाज़ शरीफ़ हुजे चाहे ख़ान साहब हुजे, त कॾहिं बि उनजो MNA हुन सां ईअं वञी मिली कोन सघंदो सवाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कंहिं लीडर सां, आसिफ साहिब सां या बिलावल साहिब सां या मिलंदा त यकीन करो गले लॻाईंदा उन्हनि खे। होॾे त ईअं हुयो। जॾहिं उन्हनि जेके MNA MP जी इहा हालत आहे, त बाक़ी अवाम जी कहिड़ी हूंदी? तो अवाम में जेके ग्रास रूट ते आहे न, उहो जेके जड़ूं जीअं मच्छी पाणीअ खां बग़ैर न रहे, तो अहिड़े तरीक़े अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी खे हिकिड़ो अणखुट रिलेशन आहे जेको कॾहिं ख़तमु नथो थी सघे। ऐं इंशाअल्लाह मूंखे यकीन आहे हिन मुल्क जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु थींदो। हिते को लीडर ई कोन्हे। ऐं वक़्तु ॿुधाईंदो, वक़्तु साबित कंदो। जॾहिं इलेक्शन थिए थी त इंशाअल्लाह जेको आहे सो सिंध में अक्सियत हूंदी, ऐं पंजाब में कुझु सीटूं खणी ईंदासीं, बलोचिस्तान में कुझु खणी ईंदासीं, ऐं KPK में। त इंशाअल्लाह मूंखे यकीन आहे त हिन मुल्क जो जेको वज़ीर आज़म थींदो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु। एक्सपेरिमेंट तजुर्बा कया विया आहिनि हिन मुल्क जे अंदरि, और तजुर्बनि जी सियासत सां मुल्क जे अंदरि तबाही थी आहे। मुआशी सियासी तव्हांजे साम्हूं हिकिड़ो तजुर्बो इमरान ख़ान जो थियो। छा उन मां न सिखियो वियो आहे त वरी नवाज़ शरीफ़ वारो तजुर्बो कयो थो वञे? ॾिसो, इहो बिल्कुलु ग़लति आहे कि जेके तजुर्बा कया था वञनि, जा जेको बि मुल्क लाइ हानिकार साबित थिए थो, तो नवाज़ शरीफ़ इमरान ख़ान, तव्हां पाण ॾिठो त जॾहिं हुनखे 2018 में जेकी इलेक्शन थी, त उनखे बि ईअं अहिड़े नमूने सां लॉन्च कयो वियो जेको उन्हनि खे ई गले गीचे में पियो। इहो बिल्कुलु ग़लति आहे। ईअं न हुजणु घुरिजे। ओड़े नमूने सां ई थिए पियो। असां था चऊं भाई इलेक्शन थिए, जेको खटे जेको अचे उहो शहनशाह, जेको न खटे उहो बादी ॻाल्हि आहे। जेकॾहिं तव्हां कंहिंखे विहारींदव, जंहिंखे मिसलन तव्हांजो कोई बि एंकर हुजे, को टीवीअ ते अची विहारनि कोई बि कंहिं माण्हूअ खे, त उहो उनखे ख़बर ई कोन्हे त कीअं हलाइबी आहे, टीवीअ खे कीअं एंकर कीअं कबी आहे। त ओड़े नमूने सां जेकॾहिं सियासत में तव्हां हिकिड़े क्रिकेट वारे माण्हूअ खे या हिकिड़े अहिड़े माण्हूअ खे तव्हां खणी ईंदव, त ज़ाहिर आहे मुल्क तकलीफ़ में ईंदो न। हाणे मुल्क तकलीफ़ में थो अचे त माना पाकिस्तान जो आवाम तकलीफ़ में थो अचे न। इहो कॾहिं थियो आहे? एॾो वॾो डॉलर जो जेको आहे सो एॾो वॾो महांगाई, एॾो वॾो माण्हू परेशान, एॾो वॾो मुल्क में जेकी मतिलबु ईअं लॻो पिया ॼणो रकाज़ घुमी वियो आहे। त अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं थियनि थियूं। असीं चाहियूं था त मुल्क हुजे, मुल्क मज़बूत हुजे, त असीं सभु आहियूं। ऐं अलाह करे हिन मुल्क खे एतिरियूं ख़ुशियूं मिलनि, हिन मुल्क जे माण्हुनि खे एतिरियूं ख़ुशियूं मिलनि जो माण्हू तरक़ी करे अॻिते वधे ऐं किथे बि का गुंजाइश न हुजे, ऐं मुल्क जा माण्हू ऐं मुल्क ख़ुशियुनि सां मालामाल हुजे। सो उनजे करे तॾहिं थी सघे थो जॾहिं तव्हां इलेक्शन फेयर एंड फ्री, उहो ई माण्हू उन जा वेठा हूंदा, माण्हुनि खे तव्हां अञा हू थियो कोन्हे PTI जे, त उनजे करे त उहो ई साॻी सिचुएशन थींदी। जेकॾहिं उहा ई इलेक्शन थिए थी त मूंखे नथो लॻे त इहा एतिरी का कंटिन्यू 5 साल जा, मूंखे लॻे थो हार्डली 7 महीना 10 महीना 12 महीना ऐं साल 2 सालनि खां वधीक मूंखे नज़र नथी अचे। अगरि ईअं थियो त मैंडेट ॾिसो न, जॾहिं मैंडेट को खणी थो अचे, अवाम दिलि सां उनखे वोट थो करे, त उहा हिकिड़ी वॾी हिकिड़ी पाइदार ऐं फलदार आहे उहा शइ। जेकॾहिं ईअं कंहिंखे ज़बरदस्ती मां तव्हांखे विहारियां या साईं खे विहारियां, त इहो बिल्कुलु उबतड़ थींदो। ऐं मूंखे जेको लॻे थो हिन वक़्तु नओं चहिरो हुजे, उहो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब ई थी थो। पुराणनि खे तव्हां केतिरो आज़माईंदव, केतिरो अॻिते खणी वेंदव?
उन्हनि खे तव्हां हिकिड़ो दफ़ो आज़मायो, ॿियो दफ़ो आज़मायो, टियों दफ़ो आज़मायो, हाणे चोथों दफ़ो तव्हां उन्हनि खे कीअं पिया आज़मायो नए चहिरे खे, जीअं बिलावल भुट्टो साहिबु आहे, ऐं तव्हां उनखे अॻिते आणियो त इनशाला मुल्क तरक़ी कंदो ऐं मुल्क खे अॻिते वठी ईंदो। ॾिसो त 6-15 महीननि में वज़ीर ख़ारजा हुयो, तव्हां पाण ॾिसो त केॾो मुल्क हर दुनिया में वियो, ऐं जेको कोई न वेंदो, ऐं इंडिया जहिड़े मुल्क खे बि उतां वञी वियो, हालांकि हुननि सिक्योरिटी कोन ॾिनी, हुननि उहा रेस्पॉन्स, पर बिलावल भुट्टो वियो ऐं उते हुननि खे ललकारियो इंडिया में वञी। सो अहिड़े नमूने सां जेकॾहिं असीं उन सोच खे वठूं ऐं उन शइ खे अॻिते आणियूं त 1973 जे आइन खे ॾिसी करे असां जेकॾहिं बिलावल साहिब खे जा अॻिते आणींदासीं, जा असांजो जेकॾहिं सम्झण वारा जेके कुवतूं आहिनि उहे सम्झनि त बिलावल साहिब जहिड़ो को हिन मुल्क में लीडर ई कोन्हे। सर ज़रदारी साहब, मोहतरम जनाब आसिफ अली ज़रदारी साहब, RO जी इलेक्शन बि चई, DRO जी बि इलेक्शन जहिड़े तरीक़े सां थी हुई, तव्हांखे ख़बर आहे। उन खां पोइ RTS आंदो वियो सिस्टम, उनजे थ्रू जीअं RTS सिस्टम वेठो, हाणे बि को अहिड़े सिस्टम जी तलाश में आहिनि त अहिड़ो सिस्टम आने करे हिकु दफ़ो वरी ईअं इलेक्शन कराई वञे। सर ॾिसो उहे सभु नज़र पिया अचनि न, ॾिसो न उहे ई माण्हू इर्द गिर्द फिरनि पिया, उहे ई माण्हू अचनि वञनि पिया, त ज़ाहिर आहे फ़र्क़ु त पए थो न, आवाम ते फ़र्क़ु पए थो, मुल्क ते फ़र्क़ु पए थो, उन्हनि सूबनि ते पए थो। उहे सभु इलेक्शनूं जॾहिं इलेक्शन तव्हां सही मैंडेट सां, जंहिंजो राइट हूंदो, जंहिंजो हक़ु हूंदो, उनखे न मिलंदो, ज़ाहिर आहे उहो त रोअंदो न। ब्रेक जो टाइम थियो, मां अचां थो, ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ था अचूं। मोहतरम जनाब सीनियर रहनुमा, सीनियर सियासतदान, MNA रही चुका आहिनि, एडवाइज़र टू CM सिंध, नवाब अली वसाण साहब मूंसां गॾु आहिनि। ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ था अचूं। वेलकम नवां सब, तव्हां पाण कॉन्स्टिट्यूंसी सियासत के भी समझो था, ड्राइंग रूम जी सियासत के भी समझो था, अवामी सियासत के भी समझो था, ॻोठनि जी सियासत के भी समझो था, शहर जी सियासत के भी समझो था, सॼो कुझु तव्हां सियासी तौरु समझो था, पॉलिटिकल वर्कर आहियो। तव्हांखे ख़बर आहे त इलेक्शन इतिहाद ठहंदो न आहे, ठारायो वेंदो आहे। जी, हे नून लीग, MQM, GDA, JUIF, हे सॼो इतिहाद ठाहे करे पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾियणु चाहिनि था सिंध जे अंदरि। ॾिसो पहिरियां बि खोड़ सारा इतिहाद ठहिया जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी अकेले सिर उन्हनि जो मुक़ाबिलो कयूं, उन्हनि खे शिकस्त ॾिनी। हाणे बि पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं बि इन्हनि इतिहादनि खां कोन थी, जीअं असीं सिंधीअ में चओ त ड्रिजे थी या हू थी करे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह आवाम जी सियासत कई आहे ऐं डेवलपमेंट कराई आहे, माण्हुनि खे इज़त मिली आहे। ॿियो को मूंखे इहो ॿुधायो त जेके इतिहाद ठहिया आहिनि उन्हनि मां को बि अॼु ॾींहं ताईं माण्हुनि खे कोन वियो आहे। हेॾो वॾो सैलाब आयो, हेॾो वॾो तबाही आई कोरोना जी, कोई बि माण्हू अॼु ॾींहं ताईं कोन वियो आहे। हालांकि असांजा जेके फंक्शन लीग आहे उहे बि हुया, पर कोई बि कंहिं ॾे को लड़ियो ई कोन। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त इहा पाकिस्तान पीपल्स पार्टी, असां हुयासीं जंहिं पार्टी जो हुकुम हुयो त भई माण्हुनि खे का तकलीफ़ न अचे। तो पाकिस्तान पीपल्स पार्टी माण्हू सम्झनि था त हिते का ॿी पार्टी कोन्हे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह अवामी सियासत कई आहे, त उन में जीअं मोहतरमा जो हुयो त अवाम जी सियासत, आसिफ साहब ऐं बिलावल साहब ॾिसो उनजे करे बिलावल साहब धर झर वियो, माण्हुनि ॾे वियो। इमरान खान आयो, 5 मिंट वेही कंहिंसां मिलियो ई कोन, सकर में ई हलियो वियो, जॾहिं माण्हुनि जो ॾिठईं हुते त। सो मसइलो इहो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी न इन्हनि इतिहादनि खां टुटी आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी न इतिहाद खां कयो आहे। बाक़ी कोई बि हुजे, केरु बि हुजे, भली मुक़ाबिलो करे ऐं इंशाल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी हुनखे डट के जेको आहे सो सीटूं हाराईंदी। मुक़ाबिलो त दूर जी ॻाल्हि आहे त कोई बि 2000, 5000, 7, 8000 खां वधीक को खणंदो ई कोन्हे कंहिं बि कॉन्स्टिट्यूशन में। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी हिकिड़ी पोज़ीशन आहे, हिकिड़ी पाकिस्तान पीपल्स पार्टी खे माण्हू सम्झनि था त इहो ई असांजे लाइ सभु कुझु आहे। हेॾे वॾे सैलाब में जेकी ख़िदमत कई उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी कई, ॿियो को करे ई नथो सघे। हेॾे वॾी मुसीबत में कोरोना जे में बि पाकिस्तान पीपल्स पार्टी सभ खां अवल रही। ऐं असीं पाण घुमंदा रहियासीं, असीं पाण ॾिठोसीं पिए जिते को परेशान हाल में हुयो त उहो उते पाकिस्तान पीपल्स पार्टी पहुचे पई। नओ साहब, सिंध जो माण्हू सियासी शहूर रखे थो, सियासी सोच रखी थियो। स्ट्रगल MRD जी हिकिड़ी वॾी तहरीक आहे, मज़मती वॾी हिकिड़ी तहरीक आहे, तारीख़ में हिन जो को मिसाल कोन थो मिले। सिंध जे माण्हू हमेशह पीपल्स पार्टी खे वोट कयो आहे, एतमाद कयो आहे, भरवसो कयो आहे, यकीन कयो आहे। जंहिं
सिंध के पंहिंजी पार्टी सम्झे थो, सिंध जो अवाम, ऐं सिंध जो माण्हू बि सिंधी खे पंहिंजो सम्झे थो, त असांखे उन्हनि हमेशह वोट ॾिनो आहे। पंजाब जी क़यादत सिंध खे नज़रअंदाज़ कयो आहे, इन जे करे त वोट न पियो आहे। PTI नज़रअंदाज़ कयो आहे सिंध जे माण्हू खे पंहिंजे इक़्तिदार में वज़ीर आज़म हूंदे, इन जे करे त उन्हनि खे वोट न आहे। सिंध बि पाकिस्तान जो आहे। इहे जेके वज़ीर आज़म थिया सिंध सां इहा त ज़्यादती थी आहे। अगरि वोट नथो मिले त सिंध में कमु न आहे करिणो, छा चवंदो? अच्छा ॾिसो, इहो ई बदकिस्मती आहे न। सिंध 85% 75% जेको रेवेन्यू आहे उहो पाकिस्तान वफ़ाक़ खे ॾिए थो। ऐं ॾिसो, इहो सभ खां वॾी तारीख़। ऐं तव्हांजा मिनरल्स जेके आहिनि, जेके गैस ॾिसो, उहो बि 75% जेको आहे सो 80% वफ़ाक़ में थो वञे। ऐं तव्हांजा जेके बि अहिड़ियूं जेके आहिनि, जीअं कोयलो आहे, उहो बि तव्हांजे साम्हूं आहे। जीअं असांजे वटि गैस आहे एॾी वॾी, असां LPG ॿाहिरों घुरायूं, जेके LPG असां वटि बि निकिती आहे, LPG उहा ॿियनि सूबनि में असां तंहिं हूंदे बि इतराज़ नथा कयूं। असीं चाहियूं था त असांजो राइट्स जेको आहे, जीअं आसिफ अली ज़रदारी साहिबु 18 अमेंडमेंट 19 अमेंडमेंट, जेके हर कंहिं प्रोविंस जा जेके हुकूक हुया उहो उन्हनि खे मिलनि। ऐं आसिफ अली ज़रदारी साहिब खे मां क्रेडिट ॾींदुसि, जेको वफ़ाक़ में हूंदे, प्रेसिडेंट हूंदे, ऐं कोई बि पावर पंहिंजा डेलीगेट न कंदो आहे हेठि सतह ते। ऐं उहो वाहिद लीडर हो आसिफ अली ज़रदारी साहिबु, जंहिं पंहिंजा पावर जेके आहिनि पार्लियामेंट खे डेलीगेट कया। ऐं सभु 18 अमेंडमेंट 19 अमेंडमेंट 20 अमेंडमेंट सभु जेको आहे सो पार्लियामेंट खे ॾिनई। ॾिसो, पार्लियामेंट में ॾिनई त अॼु बि उनखे आसिफ अली ज़रदारी साहिब खे साराहे थो वञे। इन जे करे साराहे थो वञे त हुन पाण न कयो, सभु कुझु पार्लियामेंट सुप्रीम आहे। पार्लियामेंट सुप्रीम आहे, जेकॾहिं असां हुनखे न कंदासीं त केरु हुनखे मञींदो? ऐं सुप्रीम जे हूंदे तॾहिं हुन आसिफ अली ज़रदारी साहिबु ॾिनई। ऐं तव्हां वक़्तु ॾिसंदो, ऐं इंशाअल्लाह इहो अञा इन जो पाइदार जेको फल अञा निकिरंदो जेको आहे सो इन्हनि शयुनि जो। ऐं वक़्तु जीअं पोइ वक़्तु ईंदो वेंदो, उन्हनि शयुनि खे फलदार हूंदो, ऐं उहो तमामु हिकिड़ो क़ीमती हूंदो। ऐं उहो मुल्क ऐं सूबनि लाइ तमामु, ऐं मुल्क सूबा जेके उनखे मुंहिंजे ख़्याल में हर वक़्तु हर हंधि यादि कंदा। सर, तनक़ीद कई वेंदी आहे मुख़ालिफ़नि जी, जेके सियासी जमातूं तव्हांजूं मुख़ालिफ़ आहिनि। 15 सालनि में पीपल्स पार्टी कुझु न कयो आहे। हाणे कहिड़ो बयानियो हूंदी त अवाम वटि वेंदा त अवाम उन्हनि खे वोट ॾे, छा चवंदो इन ते? ॾिसो मीर साहिबु, पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़ाहिरी आहे, जेको एंटी आहे उहो त चवंदो। बाक़ी पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको अवाम आहे उहो उनखे ख़बर आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी सां घणो कमु कयो। ऐं तमामु वेही उनजी लीडरशिप जेको आहे, इहो तारीख़ में पहिरियों दफ़ो हुयो जेको 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 हेॾो वॾो जेको सैलाब में हर मिनिस्टर जी हर पंहिंजे डिस्ट्रिक्ट में ड्यूटी लॻल हुई। सैलाब में पहिरियों दफ़ो मिनिस्टर बि उते हुयो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा नुमाइंदा बि उते हुया, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर उते हुया, पाकिस्तान पीपल्स तंज़ीमूं उते हुयूं, जेको हर माण्हूअ जे ॾुख सुख में कमु अचनि पियूं। ऐं ॾिसो, माण्हू चवंदा त बयानूं कहिड़ो, ॾिसो न, उहो ई असांजो स्लोगन आहे, रोटी मकड़ा और मकान। त उहो ई पाकिस्तान पीपल्स पार्टी। ॾिसो, असां पाण जंहिंजो मां हुयुसि ख़ुसूसी माविन, उन में बि असीं 5-7 हज़ार 6 हज़ार असीं घर ठाहे ॾिनासीं। ऐं ॿियो वरी बिलावल साहिबु, जेकी ॿाहिरियां दुनिया में वियो, जेकी एड वठी आयो, तक़रीबन 20 खां 25 लख घर ठाहिणा आहिनि। कुझु कमु शुरू थी वियो आहे, कुझु कमु हले थो। इहे सभु शयूं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ वॾी कोशिशि कई, बिलावल साहिबु कोशिशि कई, उनजे कोशिशि सां थिए पियो। ऐं हाणे बि ॾिसो न, नौकरियूं तव्हां सॼे पाकिस्तान में इहो कंहिं ॾिनियूं, इहे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ ॾिनियूं। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी चाहे थी, गैस कोर्स केरु थो ॾिए? असांजे दौर में जॾहिं वफ़ाक़ी हुकूमत आई त गैस असां पिया ॾियूं, हाणे कंहिं कोन ॾिनो। बिजली केरु पियो ॾिए? पाकिस्तान पीपल्स पार्टी पियो ॾिए। स्कूल केरु थो ठाहे? पाकिस्तान पीपल्स पार्टी पियो ॾिए। नौकरियूं उहे अची थियूं वञनि। माना हर उहा शइ जेकी बुनियादी जेके हॉस्पिटल, ॾिसो हेॾी वॾी NICVT गेम्स हॉस्पिटल गंबट में, जेको पाकिस्तान जा माण्हू, कल्ह मूंखे कंहिं कश्मीर खां फ़ोन कयो, चईसीं असांजा माण्हू अचनि था, उनजो जेको आहे सो कंहिंजो लिवर ख़तमु थी वियो आहे, कंहिंजी किडनी फेल थी वई आहे, तव्हां उनखे फ़ोन कयो। ॾिसो, जॾहिं तॾहिं आहे जॾहिं का शइ आहे न, का शइ हूंदी त मुल्क तरक़ी कंदो ऐं मुल्क वधंदो। ऐं मुंहिंजे ख़्याल में असीं ख़ुशनसीब आहियूं जेके हेॾियूं वॾियूं हॉस्पिटल्स, हेॾा वॾा इदारा ठहिया, हेॾा वॾा स्कूल बहितर थिया। ऐं जेको आहे सो इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी कराए, बिलावल साहिबु कराया। ऐं बिलावल साहिबु ई सभु कुझु करे सघे थो पार्टीअ खे। ईअं ई इहो बिलावल साहिब जी ख़्वाहिश आहे, इहे सभु शयूं मां खणी वञा वफ़ाक़ में, ॿियनि सूबनि में, पंजाब में खणी वञा, KPK में खणी वञा, बलोचिस्तान में खणी वञा, उहो ई इंशाअल्लाह खणी वञी सघे थो। ॿियो कंहिंमें ज़रूरत ई कोन्हे, ॿियो को करे ई नथो सघे सवाइ बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे।
सही चो तव्हां त पीपल्स पार्टी जो जेको नारो आहे रोटी कपिड़ा और मकान आहे ऐं रोटी कपिड़ा हमेशह रहंदो ऐं शहादत भुट्टे साहब जी बीबी साहिबा जी शहादत अहिड़ी शहादत जंहिंखां इनकार न थिए करे वाह सियासी जमात आहे जंहिंजी क़यादत क़ुर्बानी ॿियनि में त वर्कर बि वॾी मुश्किल सां क़ुर्बानियूं ॾींदा आहिनि मुल्क जे अंदरि हिकिड़ो तासुर इहो बि आहे त पीपल्स पार्टी सियासी तौरु सिंध ताईं महदूद थी वई आहे पंजाब जे अंदरि ईअं स्ट्रॉन्ग न आहे KPK जे अंदरि स्ट्रॉन्ग न आहे बलूचिस्तान जे अंदरि स्ट्रॉन्ग न आहे छा सबबु आहे त पीपल्स पार्टी जेतिरो सिंध जे अंदरि पॉपुलर आहे मक़बूल आहे जेतिरा हिते माण्हू तव्हांखे जॉइन करनि था ॿियनि सूबनि में छो नथा करनि ॾिसो तव्हां उही तव्हां साॻी ॻाल्हि ते अची वियो त ॾिसो कॾहिं कॾहिं अहिड़ियूं शयूं अची वेंदियूं आहिनि जेके को कंहिंखे एडॉप्ट करे थो जीअं असीं ॿार खे कंहिंखे एडॉप्ट कयूं त ही जेके ॾिसो त जेको हाणे लीडर आयो आहे जेको ॿाहिरि खां UK खां आयो आहे त उनखे बि त एडॉप्ट कयो वियो आहे न त 3 सालनि खां पोइ हू 2-3 साल लंडन में हुयो हाणे हुनखे एडॉप्ट करे आंदो ज़ाहिर आहे उन्हनि खे हू ॾिसनि था त आशीर्वाद काॾूं ऐं ॾिसो मां थो चवां त साउथ पंजाब में अॼु बि माण्हू पाकिस्तान पीपल्स पार्टी सां प्यारु कनि था ऐं उनजी पार्टीअ सां ई पंजाब में बि ईअं न आहे त पंजाब में न आहे पर मूंखे यकीन आहे त बिलावल साहिबु ईअं मथे उभरंदो तव्हां ॾिसो भली ही कुझु बि कनि बिलावल साहिबु वरी पंजाब में जीअं भुट्टो साहिबु मोहतरमा खां पोइ अहिड़े नमूने सां उथंदो ऐं मजबूरी हूंदी बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु हिन मुल्क जी मजबूरी आहे बिलावल भुट्टो न को इमरान ख़ान आहे न को बिलावल सॉरी हे नवाज़ शरीफ़ आहे हिन मुल्क जी जेकॾहिं मजबूरी थींदी त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु थींदो ऐं आसिफ अली ज़रदारी साहिब जे आशीर्वाद सां त मुंहिंजे ख़्याल में अहिड़ो को लीडर ई कोन्हे बिलावल साहिबु चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको चयो त तक़सीम जी सियासत नफ़रती सियासत गाली जी सियासत इन खां हटी करे नई सोच सां अॻिते वधिणो पवंदो असां अॻिते वधूं बिलावल साहिबु त मां जेको आहे नौजवान लीडर आहियां नए वीहनि सां आहियां ऐं अवां मुंहिंजे तरफ़ ॾिसे थी छा चवंदो ॾिसो तव्हां पाण ॾिठो त जॾहिं ख़ान साहिबु जॾहिं जलसा कंदो हो त केॾी बदतमीज़ सां ॻाल्हाईंदो ऐं शहबाज़ शरीफ़ जा नून लीग जी हुकूमत बि केॾी बदतमीज़ सां वाहिद पाकिस्तान पीपल्स पार्टी जो लीडर हुयो बिलावल साहिबु जेको कॾहिं बदतमीज़ी लफ़्ज़ शायदि हुनजी परवरिश अहिड़ी थी आहे हुनखे नसीहत माना हिकिड़ी वॾे माना मोहतरमा जी आसिफ साहिब जी अहिड़ी थियल आहे जो को कॾहिं बि अहिड़ो लफ़्ज़ हुन कॾहिं बि न ॻाल्हायो ऐं हुननि जी तव्हां पाण ॾिसो पिया ऐं अॻिते हली तव्हांखे मां पहिरियों चयो त वक़्तु हर शइ जो साबित कंदो आहे वक़्तु अहिड़ी शइ आहे जो हिन मुल्क जी वरी बि जेकी मां चवां थो न जेकॾहिं ज़रूरत पवंदी त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु बिलावल भुट्टो हिन मुल्क जी मजबूरी आहे ऐं असां अलाए छो मिस्टेक पिया कयूं त हिन मुल्क जी जॾहिं मजबूरी बिलावल साहिबु आहे हिन मुल्क जी जेकी ज़रूरत आहे बिलावल साहिबु आहे जेको आवाम जी सियासत करे सघे थो हिते ॾिसो कंहिं कई आहे अॼु ॾींहं ताईं आवाम जी सियासत चाहे ख़ान साहिबु हुजे कहिड़ी आवाम में वियो आहे कहिड़ो आवाम सां हुन कहिड़ो जेके वाइदा कया ख़ान साहिबु तव्हांजे साम्हूं आहे जेको 1 लख नौकरियूं ॾींदुसि ऐं 1 लख जेको आहे सो घर ॾींदुसि 50 लख सॉरी 1 करोड़ 1 करोड़ नौकरियूं ऐं 50 लख घर ॾींदुसि त उन में बि तव्हांजे साम्हूं आहे न त उनजो कहिड़ो रिज़ल्ट हिकिड़ो 4 साल थी विया को हिकिड़ो बि रिज़ल्ट ख़ान साहिब जो हुजे जेको माण्हुनि खे फ्रूटेबल हुजे ऐं जेको माण्हुनि खे मिलियो हुजे ऐं माण्हुनि ते यकीन कयो हुजे नवाज़ शरीफ़ जी बि इहा ई ॻाल्हि आहे न नवाज़ शरीफ़ बि छा जेको आहे सो त मुंहिंजे ख्याल में हिन वक़्तु जेकॾहिं असीं चाहियूं था त मुल्क तरक़ी करे अॻिते वधे हर शइ ते कंट्रोल थिए उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बिलावल भुट्टो ज़रदारी ब्रेक जो टाइम जो नवाज़ साहब ब्रेक खां पोइ था अचूं डिस्कशन्स खे अॻिते वधायूं वेलकम ना साहब एतिरा माण्हू पीपल्स पार्टी खे जॉइन करे सघिया आहिनि सिंध में हर डिस्ट्रिक्ट में हर डिवीज़न में एतिरा माण्हू जॉइन करे सघिया जेके पुराणा माण्हू वेठा आहिनि उहो नाराज़गी जो इज़हार करे थो एॾे वॾे पैमाने ते माण्हुनि खे एडजस्ट कीअं कंदो ॾाढो मुश्किल आहे इहो सर ॾिसो एडजस्ट जी त ॻाल्हि ई कोन्हे जेकॾहिं ॾिसो कोई पार्टीअ में अचणु चाहे थो ऐं हुननि खे ख़बर आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी सभु कुझु करे सघे थी हू पंहिंजो वजूद पंहिंजो मुस्तक़बिल ॾिसनि ई पाकिस्तान पीपल्स पार्टी में था ऐं पंहिंजे औलाद जो मुस्तक़बिल ॾिसनि था पाकिस्तान पीपल्स पार्टी हुननि ॾिठो सभिनी खे पिए इहे माण्हू हुया जेके वॾा वॾा माण्हू सरदार
वॾा वॾा इहे जेके हुया माण्हू उन्हनि ॾिठो पिए त सवाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको करे ई नथो त उनजे करे हुननि मुनासिबु सम्झो ऐं सही फ़ैसिलो कयो आहे जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी में जॉइनिंग करण जो। ऐं एजेस्ट ॾिसो कोई दुनिया में हिन सियासत में एजेस्ट थींदो आहे, सभु त एजेस्ट कोन थींदा, पर कुझु थींदो आहे, कंहिंखे इज़त मिलंदी आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां, कंहिं न कंहिं तरीक़े सां ॿिया बि एडॉप्ट थींदा आहिनि। खोड़ जॾहिं पार्टीअ में ईंदो आहे त माण्हू हर नज़र सां उनखे ॾिसंदो आहे। हिन वक़्तु जेकी सिचुएशन आहे वाक़ई एतिरो सिंध में को माण्हू बचियो ई कोन्हे, कंहिं ज़िले में न बचियो आहे जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी। अञा तव्हांखे खोड़ सारी ख़बर पवंदी त अञा खोड़ सारा जेके ऐलान कंदा पाकिस्तान पीपल्स पार्टी में रहिया कोई, हाणे खोखर बि अची आहे त ॿिया बि अञा तव्हांखे नज़र ईंदी, अञा ॿिया बि ईंदा इंशाअल्लाह। कराचीअ में ईंदा, मां त हिकिड़े हंधि वेठो हुअसि, इलाही ॿियनि क़ौमुनि जा कराची जा माण्हू अचणु चाहिनि था पाकिस्तान पीपल्स पार्टी में। ऐं माण्हुनि खे नफ़रत आहे जेको MQM नवाज़ लीग तार ठाहियो आहे, माण्हू सम्झनि था त इहो असां खूह में किरियाऊं। छो जॾहिं हुनजो हिते वोट कोन्हे, हुननि जो हिते कोन्हे, त पोइ कीअं जेको आहे त हिनजो कहिड़ो तार ठहंदो, कहिड़ो सक्सेसफुल हूंदो। भली ॿिया बि ॿियनि सां बि इताद कनि, भली उन्हनि खे बि ॾिसनि, हर कंहिंजा पंहिंजा मुफ़ादात आहिनि। हर को माण्हू पाकिस्तान पीपल्स पार्टी सम्झे थो शायदि का असीं उनखे ब्लैकमेल कंदासीं, असीं सीटूं वठी वेंदासीं या असां ईअं जेको आहे उहो नामुमकिन आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी अकेले सिर, चाहे पंजाब हुजे, चाहे हिते हुजे, बलोचिस्तान हुजे या KP के हुजे, कंहिंसां बि इताद कोन कंदी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी अकेले सिर सभिनी सां मुक़ाबिलो कंदी आहे। इंशाअल्लाह वॾी मार्जन सां जेके सीटूं हूंदियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हूंदी, हर पार्टीअ खां वधीक जेको न सभु त तव्हांखे पाण ख़बर आहे त बलदियाती चूंडुनि में पीपल्स पार्टी क्लीन स्वीप कयो आहे। सभु पूरी सिंध जे अंदरि, कराची जे अंदरि, मेयर हैदराबाद जे अंदरि पूरो क्लीन स्वीप कयो आहे। मतिलबु त इहा पॉपुलैरिटी जी ख़बर पवंदी आहे त क्लीन। इहो ई असरु जनरल इलेक्शन 8 ते थींदा, उन 8 फरवरी वारे में एतिरा ई माण्हू वरी जेको आहे MNA MPA खे बि ईअं ई मैंडेट ॾींदा जीअं तव्हांजे बलदियाती निज़ाम में ॾिनो अथऊं, बलदियाती चूंडुनि में ॾिनो। उहा ई ॻाल्हि अचे थी। तव्हां ॾिसो त तव्हां सिंध जी ॻाल्हि कई त बलोचिस्तान में जेको आहे सो वॾो मैंडेट लोकल बॉडी जे थ्रू अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ॾिनो, ऐं सिंध में त स्वीप कयोसीं बिल्कुलु जेको आहे सो। हाणे जेके बाई इलेक्शन हुयूं उन में बि जेको आहे सो कोई हिकिड़ी बि सीट पाकिस्तान पीपल्स पार्टी जी या लोकल बॉडी जी काॾे बि न वई। इन जे करे त माण्हू सम्झनि था, माण्हुनि खे ख़बर आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾी जमात आहे, हिन मुल्क ऐं हिन क़ौम लाइ, हिन देश लाइ जेकॾहिं कुर्बानी ॾिनी आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिनी आहे। जेकॾहिं हिन मुल्क खे जेकॾहिं ताक़तवर बणायो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे बणायो, मोहतरमा बणायो। ॾिसो तॾहिं इहे ॻाल्हियूं इहे विसरंदियूं कोन्हनि। अॼु बि कॾहिं कॾहिं ख़ान साहिबु उथी निंड में उथंदो आहे न, इहे यादि कंदो आहे न ज़ुल्फ़िकार भुट्टे एटम बम ॾिनो, ज़ुल्फ़िकार भुट्टे हीअं ई पाकिस्तान पीपल्स पार्टीअ वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं, पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ख़तमु कयो वियो, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं बि ख़तमु न थी। इहे मिसाल ॾींदा आहिनि, इहे कोड ॾींदा आहिनि। हुनखे ख़बर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी ख़तमु थियण वारी कोन्हे, ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी समुंड आहे, ऐं अवामी समुंड खे को बि ख़तमु नथो करे सघे। हा वक़्ती उनखे तकलीफ़ ईंदी आहे, वक़्ती उनखे ॾुखियायूं ईंदियूं आहिनि, पर उहो उन्हनि शयुनि मां क्रॉस करे वेंदी आहे। जॾहिं थींदी आहे त उनजो जेको फेवरेट फल हूंदो आहे उहो वॾो ताक़तवर हूंदो आहे। इंशाअल्लाह अॼु बि जेके आहिनि मोहतरमा जा कातिल हुजनि या ॿिया कंहिंजा जेके आहिनि, अॼु बि उहे जलनि ऐं सड़नि ऐं मरनि था। जेके जहिड़े नमूने सां मोहतरमा खे शहीद कयो जॾहिं हुकूमत हुई, तव्हांजे साम्हूं सभु पाकिस्तान पीपल्स पार्टी उनखे हर शइ खे फेस कयो। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ी वॾी जमात आहे, ऐं उनखे को डिनाए नथो करे सघे, चाहे केरु बि हुजे, चाहे केरु बि। मां त सम्झण वारनि खे ज़रूरु इहो चवंदुसि त पाकिस्तान पीपल्स पार्टी जहिड़ी हेॾी वॾी पार्टी कोन्हे, ऐं जमहूरियत लाइ जेकॾहिं कुर्बानी ॾिए पई त सिर्फ़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी। सर माइनस जी सियासत कंहिंखे बि माइनस न करणु खपे। माइनस जी सियासत जेकी हूंदी आहे उहा ख़तरनाक हूंदी आहे। जंहिंखे बि माइनस करिणो आहे वोट सां माइनस करिजे, सियासी मैदान ते इलेक्शन लड़िजे, उते को माइनस थिए त माइनस थिए। बाक़ी ज़ोर ज़बरदस्ती सां जेकॾहिं सियासी जमातूं, ॾाढ जबर सां जेकॾहिं सियासी जमातूं माइनस थींदियूं त इहो त जमहूरियत लाइ, पार्लियामेंट जे लाइ, सिस्टम जे लाइ बहितर त न आहे। सर उहो ई आहे न, त उहो ई जीअं हाणे असां इलेक्शन 2018 में मां पीरगोठ में लड़ी। हाणे उहा मूंखे ख़बर आहे न केतिरियूं मुसीबतूं, केतिरो छा हुयो, केतिरी सपोर्टिंग हुई उनखे काॾों जी या ॿिए पासनि ॾांहुं। त यकीन कयो त मां त हुननि खां 11,000 इलेक्शन ते खटियुसि, तंहिं हूंदे बि रिज़ल्ट जेको आहे सो चेंज थी वियो, ऐं रिज़ल्ट जी ख़बर ई कोन पई। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिसो न, असां जॾहिं माण्हुनि में वियासीं, माण्हुनि खे फील थियो त अहिड़ो माण्हू खपे, ऐं खोड़ सारी मूं ज़मीन बि वापसि कराई। उते ग़रीबनि खे जेके कब्ज़ा थियल हुया, खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं जेके कब्ज़ा थियल हुयूं, ऐं उते वियो। ऐं पीरगोठ जे माण्हुनि मूंखे इज़त ॾिनी, पीरगोठ जे माण्हुनि मूंखे प्यारु ॾिनो, ऐं उते जेके जलसा अॼु ॾींहं ताईं बि कंहिं बि न कया जेतिरा मूं कयईं। मूंखे सभ खां वॾी ख़ुशी आहे त मुंहिंजो चेयरमैन उते आयो, गेट ते जेको जलसो कयो, ऐं
4 बजे शाम जो अचणो, जेको राति जो 4 बजे आहियूं, रुगो माण्हू ई माण्हू हुया उते। जॾहिं तीर जो गानू हले ऐं उन गेट ते हले ऐं उते जेको आहे तव्हां पाण सम्झी सघो था पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ॾिसो न उहो शयूं आहिनि ई कोन जो कंहिंसां कोई मुक़ाबिलो करे सघे ऐं इन्हनि शयुनि खे कोई डिनाए करे सघे। आसिफ अली ज़रदारी साहब सियासी कलंदर आहे, सियासत खे सम्झे थो ऐं सियासत जी नब्ज़ जी ख़बर अथसि। हिकु दफ़ो वरी आसिफ अली ज़रदारी साहब जी न सिर्फ़ु पीपल्स पार्टी हिन मुल्क खे ज़रूरत आहे। सर ॾिसो न, ज़रूरत कीअं न आहे, ज़रूरत 100% आहे, 200% आहे। ज़रूरत इन करे त तव्हां जावेद हाशमी जहिड़ा पुराणा सियासतदान उहे बि चवंदा हुआसीं, मुंहिंजे साम्हूं असां असेंबली में हूंदा हुआसीं, जेकॾहिं सियासत करे त आसिफ अली ज़रदारी साहब करे जेको सियासत जो बादशाह आहे, त उनजे करे ॾिसो न हिन वक़्तु जेकी ज़रूरत पवंदी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी पवंदी। ॾिसो जॾहिं ख़ान साहब खे जॾहिं हटायो वियो ई कंहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट जे थ्रू कयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं गैर आइनी गैर क़ानूनी न कयो, पार्लियामेंट जे थ्रू हुनखे जेको आहे सो उतां फैल कयो पार्लियामेंट तहरीक अदम एतमाद। सो इन में बि ॾिसो पाकिस्तान पीपल्स पार्टी जॾहिं बि हथु विझंदी आहे या आसिफ अली ज़रदारी साहब हथु विझंदो आहे न, खोड़ शयूं जेको आहे सो दूर दूर क्रास रस्तो ॾींदियूं आहिनि ऐं उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हमवार थी वेंदो ऐं अलाह साईं हुनजी मदद कंदो ऐं अॻिते हम सक्सेस थी वेंदा आहियूं, कामयाबु थींदा आहियूं। उहो छा आहे त आसिफ अली ज़रदारी साहब हिकिड़ी वॾो नालो आहे, वॾी सियासत आहे जेको हिन मुल्क खे वॾो चेंज करे सघे थो ऐं मुल्क खे अॻिते वठी वञी सघे थो बिलावल साहब जे रूप में। उहो बिलावल साहब तव्हांखे पाण ख़बर आहे त उहो शहीद बीबी जो पुटु आहे, आसिफ साहब जो पुटु आहे ऐं हू कुझु बि करे सघे थो। तव्हांखे पाण ख़बर आहे त PDM ठही, PDM में तव्हां अॻु हुयो, पोइ तव्हां PDM न, PDM हुकूमत में ज़रूरु हुयो। 15-16 महीननि में महंगाई, बेरोज़गारी, गुरबत तमामु, पीपल्स पार्टी ग़रीबनि जी जमात आहे, वर किसाननि जी जमात आहे, हारनि जी जमात आहे। इहो पीपल्स पार्टी बि इन जी ज़िम्मेदार आहे जेतिरी नून लीग ज़िम्मेदार आहे, ॿियूं सियासियूं JU आहे, MQM, पीपल्स पार्टी बि एतिरी ज़िम्मेदार। उन टाइम महंगाई, बेरोज़गारी छा चवंदो? सर ॾिसो उन जेको दौरु हो PDM जो, जेको 15 महीना 16 महीना जेकी हुकूमत हली, उहो ॾिसो पाकिस्तान पीपल्स पार्टी नथो अचे। हिन मुल्क जो ॾिसो वज़ीर आज़म केरु हो, हिन मुल्क जो जेको वज़ीर ख़ज़ाना कोन हो, सभु शयूं उन्हनि वटि हुयूं। असांजो त को कमु ई कोन थींदो, असां त मिड़े मुल्क खे बहितरीन। बिलावल साहब वज़ीर ख़ारजा हुयो जेको वञी मुल्कनि खे ॾिसे पियो, वञी उन्हनि सां पॉलिसी असांजे मुल्क जी बहितर पियो करे ऐं मुल्क जो जेको आहे सो जॾहिं तबाही जा कोई अहिड़ो तूफ़ान अचे पियो या सैलाब वञी उतां ॿाहिरां चंदो करे जा पैसा वठी पियो अचे। बिलावल साहब ॾिसो न त उनजे करे त ॾिसो असां ते कंहिं बि शइ जो कोई बि 15 या 16 महीननि जो बर्डन असांजे मथां न आहे। उहो आहे नून लीग ऐं नून लीग जी पार्टी। अॼु बि छो था चवनि त जेको आहे सो उनजी धीउ मरियम नवाज़ चए पई त जेको आहे सो मुंहिंजे भाउ जो ॿांह ॿेली थी वज़ीर आज़म थियो ऐं 15 महीना। हाणे उनजी सियासत पाण एंड थी आहे न, असां त कोन कई आहे। असां त चाहियूं था त जेको पार्लियामेंट जे थ्रू हाणे उन्हनि जो ॾिसो त अॻिते हली कहिड़ो उनजो रीज़न पैदा थिए थो, कहिड़ो माहौल पैदा थिए थो। पर मूंखे जेको लॻे थो त इहो सॼो जेको वञे थो नून लीग ते वञे थो, इहे महांगाई सभु कुझु। बिलावल साहब 2 दफ़ा एहतिजाज कयो, असांजे पार्टी 2 दफ़ा एहतिजाज कयो, भई हीउ ग़लति पियो थिए, हीउ मुल्क सां ज़्यादती पियो थिए, डॉलर बेरोक थी वियो आहे, अॻिते वधे पियो ऐं जेकी शयूं खाइण पीअण जूं, तेल महांगो, सॼियूं इहे असां त सभु पाकिस्तान पीपल्स पार्टी। ॾिसो न पाकिस्तान पीपल्स पार्टी त हर लिहाज़ खां कोशिशि करे पई ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी, अवाम खे सम्झंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी तमामु घणो करे पई। जीअं इनकम सपोर्ट जो हेॾो वॾो जेको मोहतरमा, हा बेनज़ीर इनकम सपोर्ट जेको मोहतरमा हर ग़रीब खे, हर उन जेके बेपहुच माण्हूअ खे उनखे अहिड़े सां मिलनि था पैसा वञी। ॾिसो त इहो ई पाकिस्तान पीपल्स पार्टी। हिननि जो अहिड़ो कहिड़ो कमु आहे जेको हिननि कयो हुजे जेको माण्हू चवनि त हिननि बहितर कयो? ऐं माण्हुनि जी साइकी कोई नथो सम्झे सवाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी। जंहिंजूं जड़ूं आवाम में हुजनि न, उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, ॿी का पार्टी कोन्हे। बाक़ी इहो ड्राइंग रूम वारी सियासत, ॿी सियासत, इहे सभु कनि, उहे अॻिते हली वक़्ती त फ़ाइदो पवंदो पर उन्हनि खे अॻिते हली नुक़सानु पवंदो। इहो कॾहिं बि उहा सक्सेसफुल नथा वञी सघनि सवाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको अवामी सियासत करे पाकिस्तान पीपल्स पार्टी करे। माना बेनज़ीर जा लाल बादशाह थींदे, बेनज़ीर जा लाल बादशाह थींदो, इंशाल्लाह ज़रूरु थींदो। वरी महिरबानी। जीअं त फ्री एंड फेयर इलेक्शन थिए, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब यंग आहे, 20 नाउनि जो, बीबी साहिबा जी परवरिश आहे, हिकिड़ी बहितर सियासत, पॉज़िटिव सियासत ऐं अवाम में रही करे सियासत को लीडर कोन थो करे जेतिरो अवाम जे वेझो हुआ।
जीअं त मिठी जे अंदरि बि हाणे जीअं हुयो बिलावल साहब, कराची जे अंदरि हर जॻह ते अवाम जे अंदरि आहे, अहिड़ी सियासी लीडरशिप असांखे घुरिजे सिंध जे माण्हू खे, मुल्क खे, हिन रियासत खे, हिन क़ौम खे। इन सां गॾु इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।